बेलो शहर में महांगाई जो जुन बोतल का बाहर निकरी आयो। बेले शहर के भरपासे में महांगाई चोट चढ़ियल वापारी आम वापे की शयुनि जा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया। खाधे पीते की शयुनि जा अघ आसमान से ॻाल्हियूं करण लगा। वापारी ने हथ वठी कायम कंदे सब्जियुनि जो अटो ऐं गिह दाल चांवर अघ चोट चाढ़े छॾिया। अच्छा, गवर्नमेंट चयो तो 43 रुपए किलो डीसी सुजाल सुजाल ज़िले में हलायो ऐं त उन हिसाब सां पोइ 45 रुपयो माना छा छा मसलो आहे? वो असांखे मिले ई कोन्हे, गवर्नमेंट रेट वारो ऑटो मिले ई कान पियो। अच्छा, गवर्नमेंट कोन मिलियो आहे न। ऐं खंडु 100 रुपया किलो हले पई। 100 रुपया किलो हले पई। जी। अच्छा, वो जेको तव्हां बाज़ार मां जा कटो घुरायो पिया अचे जो हाँ। उहो रेट तव्हां अचे फी कटो मण जो या 50 किलो घणे थो मिले? वो तकरीबन असांखे जेको कटे वारो रेट पए पियो तकरीबन 62 साढी 62 रुपया पए पियो, असां 65 हलायूं पिया। अच्छा, सही। ऐं अॼु या कल्ह तव्हांखे जो रेट पियो 62 रुपया साढे अचे पियो। सही आहे। इहो आहे त जेको तो आवाम खे रिलीफ ॾियो, जीअं तव्हां जेको ऐलान कयो आहे 41 रुपया अटे जो फी किलो, त उन हिसाब सां उहा शइ असांखे ॾिनी वञे। उहा चीज़ असांखे मिले ई कोन थी। अॻियां जेकी जिन वापारियुनि खां असां माल खणूं था उहे बि इहो ई चवनि था त असां पुराणो स्टॉक पियो आहे या छा, गवर्नमेंट असांखे उहो माल ॾिए कोन पई। हाणे उहो ॾींदी त असां हलाईंदासीं न उन हिसाब सां। जेकॾहिं 62 वारो असीं वठूं था त 41 में त असांजो वारो कोन खाईंदासीं, लाज़मी नुक़सानु कोन कंदासीं 20-21 रुपया। जॾहिं असांखे मिलंदो 38 39 त असां हुनखे 41 गवर्नमेंट जे रेट ते सेल कंदासीं। उहो गवर्नमेंट खे अपील करियूं था त उहो माल असांखे ॾींदा, असां हुन हिसाब सां सप्लाई करियूं।